खैरपुर का ख़बर शेख नालों राजतोई तकरार सबब 4 ॼणा क़तल। एसएसपी खैरपुर नोटिस वरितो आहे। खैरपुर जे इलाइक़े कचो बंडी भरिसां पसंद जी शादी करण तां धुरियुनि में तकरार हलंदड़ आहे। एसएसपी खैरपुर जो चवणु आहे पुलिस नफ़री कचे में पहुची ॻोठ ते कड़ो चाढ़ियो आहे। एसएसपी खैरपुर जो चवणु आहे त ड्रोन ऐं बख़्तरबंद गाॾियुनि जी मदद सां शकी माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। झेड़े में मुलविस जवाबदार जल्द गिरफ़्तार कया वेंदा। एसएसपी खैरपुर हसन सरदार न्याज़ी जो इहो चवणु आहे। ख़बर नाज़रीन अवां सां शेयर करे रहिया आहियूं। खैरपुर खां अलराजती तकरार सबब 4 ॼणा क़तल। एसएसपी खैरपुर नोटिस वरितो आहे। खैरपुर जे इलाइक़े कचो बुंडी भरिसां पसंद जी शादी करण तां धुरियुनि में तकरार हलंदड़ आहे। एसएसपी खैरपुर जो इहो चवणु आहे पुलिस नफ़री कचे में पहुची ॻोठ ते कड़ो चाढ़ियो आहे। एसएसपी खैरपुर जो चवणु आहे त ड्रोन ऐं बख़्तरबंद गाॾियुनि जी मदद सां शकी माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। झेड़े में मुलविस जवाबदार जल्द गिरफ़्तार कया वेंदा। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जो रिपोर्टर शबीर फलियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी शबीर, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, खैरपुर भरिसां आहे उलरा जतोई जेको तकरार आहे उहो जेको सो वधी वियो आहे, जंहिं सबबु जेके 4 ॼणा जेके आहिनि क़तल थिया आहिनि, जिन जी बाद जेको एसएसपी खैरपुर नोटिस वरितो आहे। इहो आहे खैरपुर जे कचे में बिंडो भरिसां पसंद जी शादी करण तां हलंदड़ इहो तकरार आहे। एसएसपी खैरपुर जो चवणु आहे ऐं एसएसपी खैरपुर जी अॻुवाणीअ में पुलिस जी नफ़री जेकी आहे कचे में पहुची ड्रोन कैमरा ऐं बख़्तरबंद गाॾियुनि जी मदद सां शकी माण्हुनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं इलाइक़े खे जेको मुकमल कड़ो चाढ़े छॾियो आहे। झेड़े में जेके मुलविस जवाबदार आहिनि उन्हनि खे बि जेको गिरफ़्तार करण जी कोशिशि कई पई वञे। एसएसपी जो चवणु आहे त पर उतां जा जेके रहवासी आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त खैरपुर में क़बीलाई तकरारनि सबबु ऐं ॻोठां असां जेके सख़्तु परेशान आहियूं, जिन जी वजह सां स्कूल ॿियो जेको आम ज़िंदगी जी वाहपो आहे या रोज़गार आहे उहो सख़्तु जेको आहे मुतासिर थी रहियो आहे। ऐं जेको हिननि चयो आहे त डीआईजी सखर ऐं आईजी जेको आहे सिंध ऐं एसएसपी खैरपुर खे घुरिजे त जेको कचे में इहो जेको क़तल आम आहे इन खे जेको आहे बंदि कराए ऐं जेके धुरनि में जेको तकरार आहे उनखे ख़तमु करायो वञे। जी महिरबानी आगाह करण लाइ।